दहशतगर्दी में अफ़गान धरती इस्तेमाल थियण जूं वधीक शाहिदियूं साम्हूं अची वयूं आहिनि। 16 फरवरी 2026 ते बाजोड़ में मलंगी पोस्ट ते आपघाती हमलो कंदड़ दहशतगर्दी बि निकितो। आपघाती हमलो कंदड़ जी सुञाणप अहमद उर्फ कारी अब्दुल्ला अबूज़र जे नाले सां थी आहे। आपघाती हमलो कंदड़ अफ़गानिस्तान जे सूबे बल्ख जो रहवासी आहे। ख़ारजी अहमद उर्फ कारी अब्दुल्ला अबूज़र तालिबान जे स्पेशल फोर्सिस जो हिसो बि रहियो आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त दहशतगर्दी में अफ़गान धरती इस्तेमाल थियण जूं वधीक शाहिदियूं साम्हूं अची वयूं आहिनि। 16 फरवरी 2026 ते बाजोड़ में मलंगी पोस्ट ते आपघाती हमलो कंदड़ दहशतगर्द बि अफ़गानी निकितो। आपघाती हमलो कंदड़ जी सुञाणप अहमद उर्फ कारी अब्दुल्ला अबूज़र जे नाले सां थी। आपघाती हमलो कंदड़ अफ़गानिस्तान जे सूबे बल्ख जो रहवासी हो। ख़ारजी अहमद उर्फ कारी अब्दुल्ला अबूज़र तालिबान जे स्पेशल फोर्सिस जो हिसो बि रहियो आहे।